खरड़ी मोहब्बत राइस कैनाल में राधण विलेज वासी 25 वरियन के मुज़म्मिल अली जो लाश हथ इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुंची वई। पुलिस लाश तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। वारसन मूजिब नौजवान जो ज़हनी तवाज़ुन सही न हो। अॼु संदुस लाश राइस कैनाल में हथ आयो आहे। ज़िले दादू जे टंडोरहीन थाणे की हद में 2 महीना अॻु क़त्ल थींदड़ नौजवान काशिफ चांडियो जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदुस वारिस मोहम्मद बख्श चांडियो जी अॻुवाणी में नवाबशाह प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवान चयो त मुरीद ब्रेमाणी, सदाम ब्रेमाणी ऐं ॿियनि प्लाट ते कब्ज़ो कंदे काशिफ चांडियो खे क़त्ल कयो आहे। वाक़िए जो केस दाख़िल आहे पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदार दुर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कंबर जे जाबलू इलाइक़े भरिसां ॻोठ ग़ुलाम हुसैन चांडियो में जवाबदार तालिब चांडियो कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी ज़ाहिदा ऐं अब्दुर्रहमान चांडियो खे फायर हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते गेबी देरो थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। पुलिस लाश तहवील में वठण बाद मक़ामी अस्पताल मुंतकिल करे छॾिया। ॿिए पासे कंबर जे ॻोठ अब्दुल्ला चांडियो में वाटर जी खाती करण दौरान जांवरी ऐं चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि चांडिया बिरादरी जा 5 माण्हू ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मियुनि में रोशन चांडियो, माशूक चांडियो, वाहिद चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। कुंभ में 7 ॾींहं अॻु मुबैना ज़्यादती जो शिकार थींदड़ नीगर जी मेडिकल रिपोर्ट न मिलण ऐं जवाबदारनि पारां धमकियूं मिलण ख़िलाफ़ संदुस वालिद ग़ुलाम अकबर मल्ला पंहिंजी घरवारी ऐं मुतासिर पुट साण करे प्रेस क्लब पहुची विया, जिते उन्हनि मीडिया खे ॿुधायो त 7 ॾींहं अॻु जवाबदार साबिर सोनियो असांजे पुट मोहम्मद जुमन खे जिनसी ॾाढाई जो शिकार बणायो आहे। वाक़िए जी मेडिकल रिपोर्ट अस्पताल इंतज़ामिया जारी नथी करे। उन्हनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदार धुर पारां मौतमार धमकियूं ॾियण ऐं मेडिकल रिपोर्ट न मिलण ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। शहदाद कोट में चेस्ट पेन सेंटर क़ाइम करण वारे फ़ैसिले बाद ख़ुसूसी टीमुनि पारां शहदाद कोट जी तालका अस्पताल जो दौरो कयो वियो। उन मौक़े ते NICVD जे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरनि खे तालका अस्पताल जे DHO गुलज़ार तुनियो, MS इसरार लाशारी ऐं ॿियनि दौरो कराइण बाद तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी, जंहिं बाद चेस्ट पेन सेंटर क़ाइम करण लाइ जॻह जी तजवीज़ ॾिनी वई। उन मौक़े ते NICVD जे ऑफिसरनि ॿुधायो त चेस्ट पेन सेंटर 3 महीननि अंदरि क़ाइम कया वेंदा, जंहिं बाद मरीज़नि खे हैदराबाद ऐं कराची इलाज लाइ न वञणो पवंदो।